14 जो चंड ॿरे थो ऐं राति मां ॾींहुं थो करे ईअं इमाम हुसैन पंहिंजे कुर्बानीअ में राति मां ॾींहुं कयो बीठो। ईअं इमाम हुसैन 14 जे चंड जीअं रोशनी फैलायो बीठो काइनात में, जीअं चंड बि काइनात में आहे। तमसील मिसाल छा सां पियो ॾे रोशनीअ जो, इल्म जो, हिदायत जो ऐं कुर्बानी जो। त हा कुर्बानी कीअं, ॾाढी रत रत्यास ॾंद त मोतीअ गुल जीअं, 14 माह चंड जीअं पिड़ में पागड़ियास। ओ छा लाइ? अल्लाह जे राह में। इमाम हुसैन अल्लाह जे राह में रात मां ॾींहुं कयो बीठो। अहिड़ी दिलि ॿिए जी न आहे।